अदा असांजो इहो मसइलो आहे, मूंखे 8 महीनो आहे मुड़ुस जी तलाक आयल आहे, हिन जो वजह वास्तो मां सां कुझु बि न आहे। हाणे बि 3-4 लख घर मां खणी वञी हाराए आयो। हाणे 8-7 लखनि जो कर्ज़ी आहे, उहे कर्ज़ी मुंहिंजे दर ते बीठा आहिनि। मुंहिंजा नंढड़ा इहे आहिनि बचा जेके कमाइण वारा बि इहे आहिनि। मुंहिंजे पंहिंजे भाइनि जी आहे, न का हिन जी मिल्कियत न छा, मूंखे 8 महीनो आहे तलाक आयल आहे। हाणे मां जेके मीडिया ते जो हल रहे थो त इन जो वजह वास्तो कुझु बि न आहे मां सां। मां शादी कयां बि मुंहिंजी मर्ज़ी आहे, न कयां बि मुंहिंजी मर्ज़ी आहे। इन जुआगर खे मां जाइ न ॾींदमि। मुंहिंजा पुट 18 सालनि जा थींदा, 20 सालनि जा थींदा, मां पंहिंजे बचनि खे ई जाइ ॾींदमि। मां पंहिंजे भाइनि खे बि न ॾींदमि। इन खे मां कहिड़े हिसाब सां ॾियां? इहो त जुआगर आहे, इहो त खाई वेंदो, घर जा जेके वटा बि विकिणंदो आहे दा। त इन खे कुझु बि न आहे, पंहिंजी राति ख़ुशी सां ॾेई वियो आहे तलाक। पैसा हाराए आयो, पैसे जे बाद में मां चए बसि मां अची तव्हांखे तलाक ॾियां, त उन जा शायदि गवाह बि अथसि। सभु जलनि पैसा खे तलाक न ॾे, हिन चयो मां तलाक ॾींदुमि, बसि मां घर को निकिरी वेंदुमि। लैंटर हे आहे, हे मुंहिंजी जाइ जी, हे जाइ आहे मुंहिंजे पंहिंजे नाले ते आहे, न हिन में रुपयो अथसि न आदि अथसि, कुझु बि न अथसि। मुंहिंजे सॼे शहर ख़बर आहे जाइ मुंहिंजी आहे, का शइ बि उन जी न आहे। अदा असांखे धमकियूं ॾिए थो, ॿुध जेको नफ़ो नुक़सान थियो उन जो मुरीद ऐं फरीद आहे उहो ज़िम्मेवार, हो ज़िम्मेवार आहिनि। ॿुधी हे मुंहिंजे कोर्ट जे तरफ़ां आहे दा, हे मुंहिंजे कोर्ट जे तरफ़ां तलाक ॾेई वियो आहे। जज फ़ैसिलो करे छॾियो आहे, तोसां वास्तो कुझु बि न अथसि। 8 महीना तलाक ॾेई वियो। असांजी मर्ज़ी आहे, असांजी भेण आहे, असांजी दिलि जिते बि चवंदी उते शादी कराईंदासीं। शादी मां न कयां, हाणे कंदमि, कहिड़े हिसाब सां मूंखे ब्लैकमेल करे थो। बाक़ी मिल्कियत मुंहिंजे बचनि जी आहे, हिकिड़ी न्याणी आहे, 2 पुट आहिनि। इन जुआरी खे न ॾींदमि जेसीं ताईं मुंहिंजा 18 सालनि जा थींदा, 20 सालनि जा थींदा त मां ॾींदमि। बाक़ी हाणे जो मां ॼाण इहे त विकिणी वेंदनि, हिननि खे त रुपयो बि न मिलंदो। हे ॿारड़ा कंहिंजे असर आहिनि, हे पंहिंजा बचा आहिनि, हो जुआरी आहे, असुल कोटी लोगो कंहिं पंहिंजे मिट माइट बि संग न ॾिनोसि, कंहिं बि न ॾिनोसि।